अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे दोस्तों धमाकेदार तफ़सील तव्हांखे ॾींदा हलूं मूसा जे बारे में त मूसा कहिड़ी क़िस्त में एंट्री कंदो ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं जेका हाणे क़िस्त अचण वारी आहे। इन में सिजाल ख़ान ऐं नवाब ख़ान जो जठा थी वेंदो या इन्हनि जे विच में को ॿियो अची एंट्री कंदो वरी ठाह ख़तमु थी वेंदो। छा हाशू इहो ठाह न थियणु ॾींदो या हाशू ऐं मीर ॿधी करे नवाब ख़ान जा दुश्मन थी वेंदा या वरी सिजाल ख़ान जेको आहे नवाब ख़ान सां गद्दारी कंदो। बिल्कुलु दोस्तों नंढड़ी वीडियो में ॿुधाईंदासीं इन खे पहिरियां पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायदि ख़ुशो बि लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि लाइक फॉलो इन वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका हाणे क़िस्त ईंदी इन्हनि में जेको आहे इन्हनि जूं हाणे शुरूआतूं थींदियूं ऐं जेको आहे ठाह जूं ॻाल्हियूं स्टार्ट थींदियूं सिजावल ऐं नवाब ख़ान जूं। लेकिन कुझु न कुझु इन जे ठाह जे विच में वरी मसइलो पैदा थी वेंदो ऐं ही कोशिशि कंदो नवाब ख़ान त कीअं बि करे सिजावल ख़ान सां ठाह करे वठां ऐं हाशू ऐं मीर जो बि रिश्तो इन्हनि जो अनक़रीब तां ॾिसंदो थी वेंदो। ऐं इहा ॻाल्हियूं वरी जेको आहे हाशू ऐं मीर जॾहिं सुधरी वेंदा त पोइ जेको आहे नवाब ख़ान वरी ॿिया दोस्त ॻोल्हींदो जीअं वरी इन्हनि खे को टक्कर ॾिए। अनक़रीब हाशू नवाब ख़ान जो दुश्मन थी वेंदो। मीर जीअं मूसा जीअं मां तव्हांखे पोइ क़िस्त में वाज़े करे ॿुधायो इहो थींदो। बिल्कुलु दोस्तों इहो वाज़े थींदो। हाशू बि बदिलजी वेंदो, सफ़ा बदिलजी चुको आहे, अञा वधीक बदिलजी वेंदो ऐं इन्हनि जा रिश्ता बि थी वेंदा। ऐं मूसा बि दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अनक़रीब मूसा जी हाणे एंट्री थियण वारी आहे। जीअं मूसा जी एंट्री थींदी सिजाल ख़ान नवाब ख़ान जा रिश्ता अञा ख़राब थी वेंदा ऐं मूसा इन शइ खे कतई क़बूल न कंदो त हू नवाब ख़ान सां हू बि ठाह करे। लेकिन जॾहिं मूसा ईंदो त सिजावल ख़ान खे इस्तेमालु करण जे लाइ नवाब ख़ान वॾियूं कोशिशूं कंदो त कहिड़े बि तरीक़े सां मूसा खे वरी मरायां। बहरहाल अनक़रीब क़िस्तनि में हिननि जी एंट्री थियण वारी आहे। दोस्तों वीडियो पुॻा पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।